नाज़रीन, बुलड़ी शाह करीम जा हेठां वारा इलाइक़ा मुकम्मल पानी जी लपेट में अची विया आहिनि। मल्हा मोहल्ले मां गुज़रंदड़ क़दीम खाण खे घारो पवण सबबि पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे। उन हवाले सां पेश आहे बुलड़ी शाह करीम मां SS न्यूज़ जे रिपोर्टर राजा करीम कल्होड़े जी हीअ रिपोर्ट। हिन वक्त असीं मौजूद आहियूं बुलड़ी शाह करीम जे मला मोहल्ले में। हिते जेको पुरानी खाण जेकी उबती वही रही आहे, माण्हुनि जे घरनि में पाणी दाख़िल थी रहियो आहे ऐं इन पाणी जे सबबि माण्हुनि जा घर किरी ढही रहिया आहिनि। इन ई सिलसिले में अचो त हिन सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। माना असांजी ख़बर अवां जी वरिती आहे त हे रोडनि जी हीअ हालत लॻी पई आहे। पाण ॾिसो पिया जेके बि चढ़ी आहिनि तिन अॼु સુધી असां कोन निहारियो आहे। 5 साल थी विया आहिनि, पर कंहिं ॻाल्हि जे लाइ पुछण जे लाइ हींअर महीनू बरसाति वठी आहे, पर ईअं कोन पुछो आहे त हे ग़रीब बता मुआ छा थियो छा कोन थियो। हिते असांजी पहाड़ी विज़िट करण आया ऐं तव्हांजे अॻियां सभु शइ पई आहे। इहे ॾिसो पिया जेके असांजा ज़मीनी रब्ता जेके आहिनि घरनि जा उहे बि कटिजी विया आहिनि। मसइला असांजे पाड़े में कई घर जेके ग़रीब घर आहिनि उहे बि किरी पट थी विया आहिनि। पर असांजो न MP साहब न MLA साहब ऐं नई साईं कासिम नबी शाह साहब को अहिड़ो माण्हू मोकिलियो आहे या का अहिड़ी शइ मोकिली आहे त बाबा हिन फलाणे पाड़े वञो तव्हां विज़िट करियो, पर अञा को बि कोन आयो। न DC आयो न AC आयो आहे, केर बि असांजी सार संभाल कोन लथी आहे हिन पाड़े। असीं त पेट जे मजबूरीअ में गाह जो गॾो विकिणूं तॾहिं असीं पेट पारी। अञा असां में छा रहियो? तव्हां त वाउंट ॾियो जल्दी करे वाउंट ॾियो। हाणे असां लाइ का बि उमेद न रखो। सारा घर बर किरी विया आहिनि। हिते केरु अचे नथो, न MP न MLA न कोई इंचार्ज को अचे नथो। हिते पाड़ा ॿाड़ा असांजा ॿुॾा पिया आहिनि, घर बर सभिनि जा किरी। जी नाज़रीन, तव्हां हिते जे रहवासियुनि जी हिते मोहल्ले वारनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। इन जो इहो ई चवणु हो त हिते जे चूंडियल नुमाइंदनि हिननि जी सार का बि न लॻी आहे। सिर्फ़ु वोटनि में हिन जो इहो चवणु त वोटनि में सिर्फ़ु अचनि था, सिर्फ़ु असांखे वोट ॾियो। ऐं इन जो इहो चवणु आहे आला इख़्तियारनि खां आला अख़बार खां इहो ई मुतालबो कयो आहे त असांखे रिलीफ ॾियणी, असांजी सार लॻी वञे, असांजी जेकी गुरबत में हिन बेहाली में बदहाली में मदद कई वञे। कैमरामैन नजब अली सां गॾु राजा करीम कल्लो, SS न्यूज़ बुलड़ी शाह करीम।